कलई में 0 पॉइंट वटां सिम नाले खे इम्कानी कट ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हंधनि ते रहवासियुनि पारां थर कोल मेन कराची रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वंगू मोड़ वटि मक़ामी रहवासियुनि वॾेरे अली नवाज़ ख़ान, अब्दुल रज़ाक दर्स ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाज कयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त सिम नाले खे इम्कानी घारो लॻायो वियो त 300 खां वधीक ॻोठ ऐं हज़ारे माण्हू मुतासिर थींदा ऐं ॿडियूं तबाह थी वेंदियूं। माण्हुनि जो हितां जे माण्हुनि जो आहे सोर्स ऑफ इनकम जेको आहे उहो आहे ज़रई ज़मीन। असां ज़िले इंतिज़ामिया खां इहो अपील था कयूं त वधीक ॿुधारा को मुतबादिल रस्तो इख़्तियार कयो वञे। हींअर हिननि तेज़ तूफ़ानी बरसातुनि में जेके हिन ॿाराड़ीअ माण्हुनि जे सवे ॻोठनि जा फसल अॻे तबाह थी चुका आहिनि, उन्हनि माण्हुनि जी मुआशी हालत इंतिहाई ख़राबु नाज़ुक आहे, जेके पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि। चंद कुझु माण्हू लॾपलाण करे चुका आहिनि, कुझु बचियल आहिनि। अगरि उन्हनि बचियल माण्हुनि खे तव्हां ॿोड़ींदो त उहे माण्हू लाज़मी आहे पुरअमन थी न रहंदा, उहे माण्हू फाइट ते निकिरंदा, उहे माण्हू फाइट कंदा। हिननि मुतालबो कयो त सिंध हुकूमत फौरी तौर ते नोटिस वठी हिते जे माण्हुनि खे मुतासिर थियण ऐं नुक़सान खां बचाए। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk